अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, इस्लाम जो सभ खां वॾो सबक़ इंसानियत सां हमदर्दी आहे ऐं मुहबत आहे। इन जे करे तव्हां दीन खे पढ़ी ॾिसंदो त दीन इस्लाम असां सां गॾु रहण वारे हर फ़र्द जो असांखे हिसाब सम्झायो। असां सां जुड़ियल असांजा वालिदैन, इस्लाम असांखे वालिदैन सां ख़ूबसूरत हलण जो ॿुधायो। असां सां जुड़ियल असांजी घरवारी, इस्लाम असांखे घरवारी जा हक़ ॿुधाया। असां सां जुड़ियल असांजी औलाद, इस्लाम असांखे औलाद जा हक़ ॿुधाया। असां सां जुड़ियल असांजा मिट माइट, इस्लाम असांखे मिटनि माइटनि सां सुहिणे हलण जा हुकूक ॿुधाया। त इस्लाम अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां असांखे सभ खां वॾी तालीम जेका ॾिनी आहे उहा ख़िदमत ख़ल्क़ जे हवाले सां ॾिनी आहे। यानी असांखे पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे घर वारनि जो बि ख़्यालु करिणो आहे, पंहिंजे मिट माइटनि जो बि ख़्यालु करिणो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त असांजे मुआशिरे में, असांजे क़रीबी में जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, या का अहिड़ी औरत आहे जेका बेवा आहे, उनजो लाज़मी ख़्यालु करिणो। इहा शइ बि इस्लाम असांखे सेखारी। बल्कि तव्हां सही मुस्लिम जी हदीस पढ़ी ॾिसो, सहाबे रसूल सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु हिन हदीस खे बयान थो करे। चए थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अस्साई अलल अरमलति वल मिस्कीन कल मुजाहिद फी सबीलिल्लाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहो माण्हू जेको कंहिं मिसकीन जे लाइ कोशिश करे थो त उन मिसकीन जो घर बहितर हले, या कंहिं अहिड़ी औरत लाइ एहतिमाम करे थो उनजे खाधे पीते जो, उनजी रिहाइश जो, जेका बेवा आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन शख़्स लाइ अल्लाह रब्बुल आलमीन ख़ासि नेकियूं रखियूं आहिनि। नेकियूं छा आहिनि? उहो माण्हू कंदो कंहिं मिसकीन जी मदद, कंदो कंहिं बेवा औरत जी मदद, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन उनखे मुजाहिद जे बराबरि अजर अता कंदो। त इहा हिकिड़ी ख़ासि फज़ीलत आहे जंहिंमें असांखे इस्लाम इहो सेखारियो आहे त असां मिसकीननि जो बि ख़्यालु कयूं, असां बेवा औरतुनि जो बि ख़्यालु कयूं, या असांजे मुआशिरे में का अहिड़ा फ़र्द रहनि था जेके पंहिंजे हालात खां इंतिहाई तंग आहिनि, त असांखे उन्हनि जी मदद करणु खपे। इस्लाम सभ खां वॾो जेको असांखे दर्स ॾिनो आहे उहो ॾिनो आहे ख़िदमत ख़ल्क़, यानी इंसानियत सां सुहिणो हलणु ऐं इंसानियत जी मदद करणु।